नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार ऐं आहियां संजा सैयद हलंदासीं हेडलाइंस करण। अफगानिस्तान में नई हुकूमत लाइ इजलास अॼु थींदो। जुमे जी नमाज़ खां पोइ नई हुकूमत जो बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। अफ़गान तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद चवे थो अब्दुल्ला हामिद करज़ई ऐं हिकमत यार हुकूमत जो हिस्सो थी सघनि था। अमेरिका निकिरी वियो। हाणे नए अफगानिस्तान जी तरक़ी चीन जे हथनि में आहे। तामीर जा ज़ख़ीरा चीन जी मदद सां अफगानिस्तान जी तरक़ी लाइ इस्तेमाल थींदा। औरतूं सभिनी इदारनि में किरदारु अदा करे सघनि थियूं। यूनिवर्सिटियुनि में औरतुनि जी तालीम हासिल करण ते पाबंदी नाहे। औरतूं शरई हदुनि में रही करे नौकरियूं करे सघनि थियूं। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। वधीक 57 मरीज़ फौतुनि जो अंग 26,035 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,787 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 6.33% रही। बुज़ुर्ग सियासतदान सरदार अताउल्ला मींगल जो मड़ विड नयो पे वञे। संदसि तदफ़ीन अॼु मंझंदि जो 3 वॻे अबाणे इलाइक़े खुसदार वेझो विड में कई वेंदी। सरदार अताउल्ला मींगल जे लाॾाणे ते सदर डॉक्टर आरिफ अलवी, बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वरी वज़ीर चेयरमैन आदिल शाह, एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब पारां ॾुख ज़िहार। गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े शाहवाली बस्ती मां पंजाब वासी नौजवान असद पंजाबी अगवा थी वियो। वारिस परेशान। दाल निगारी भरसा ॻोठ हाशिम बिताफ़ी में कारिन जे पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग सबबि नौजवान आसिफ बिताफ़ी मारिजी वियो। उमरकोट में 19 महीना अॻु क़तल थियल नौजवान शराफत राजपूत जा कातिल गिरफ़्तार न थिया। राजपूत एक्शन कमेटी ऐं PTI MNA लाल माली जे सॾ ते पुलिस ज़ियादतुनि ख़िलाफ़ शकरबंद हड़ताल। सिंध सरकार पारां कराची हैदराबाद खां सवाइ सिंध जूं ॿियूं दरगाहूं खोलण वारे ऐलान बाद सेवण में सिंध जे नाले वारे सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल शहबाज जी मज़ार खे 8 ॾींहं बंदि रखण बाद आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो। कलंदर लाल शहबाज जी मज़ार खे SOPs तहत खोले ज़ाइरीन खे अंदरि छॾियो वियो। This headline